अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम कोयटा टाइम सां गॾु हाज़िर आहियां हकीम सेठार। नाज़रीन, अॼु असांजे प्रोग्राम में असांजो मोज़ज़ महिमान आहे चीफ ऑफ रिंद क़बाइल ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ बलूचिस्तान जो चीफ ऑर्गेनाइज़र सरदार यार मोहम्मद रिंद साहब। असीं कोशिशि कंदासीं त पंहिंजे अॼोके प्रोग्राम में बलूचिस्तान में जेका करप्शन जा केसिस साम्हूं आया आहिनि, उनखां सवाइ मुल्क में जेका पनामा लीक्स जो इशू बि जेको आहे उहो अञा ताईं मौजूदु आहे, जेतोणीकि उन में कुझु ठापुर ज़रूरु आई आहे, पर उहो इशू पंहिंजी जाइ ते मौजूदु आहे। ऐं उनखां सवाइ जेको ताज़ो अमरीका, हिंदुस्तान, अफ़गानिस्तान, ईरान जो हिकिड़ो इतिहाद नओं जेको साम्हूं आयो आहे ऐं गवादर काशगर राहदारी मनसूबो जेको आहे मजमूई तौर ते बलूचिस्तान समेत मुल्क जी जेका सियासी सूरत हाल आहे उन ते तफ़सील सां गुफ़्तगू करण जी कोशिशि कंदासीं। अस्सलाम वालेकुम सरदार साहब। वालेकुम सरदार साहब, ताज़ो वफ़ाक़ी बजट पेश कई वई आहे, उन में इल्ज़ाम अचनि पिया त सूबनि खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे। पीपी चेयरमैन त उनखे पंजाबिस्तान जी 1 यूनिट जी बजट करार ॾिनो आहे। पीटीआई इन बजट खे कीअं थी ॾिसे? जेसितोणी सदर साहब तव्हां वफ़ाक़ी बजट जो ज़िक्र कयो, इंतिहाई मायूस कन बजट आहे ऐं मां सम्झंदो त पाकिस्तान जी तारीख़ जो मायूस कन बजट आहे। छाकाणि त मौजूदा हुकुमरान जॾहिं बि इक़्तिदार में आया आहिनि उन्हनि हमेशह लाहौर खे फोकस कयो आहे, न कि सॼे पंजाब खे। पाकिस्तान ऐं ख़ासि तौर बलूचिस्तान त उन्हनि खे हमेशह उन नज़रअंदाज़ कयो आहे ऐं हिन बजट में सिर्फ़ु कच्ची कैनाल जे लाइ 5 अरब रुपए रखियो वियो आहे। ऐं मां सम्झां थो अगरि इन 5 अरब हर साल रखिया वञनि कच्ची कैनाल लाइ त इहो 50 साल में बि इहो कच्ची कैनाल मुकमिल कोन थींदो। ऐं मुंहिंजे जेको स्टडी आहे या मां इन लाइ जेको एज़ अ फेडरल मिनिस्टर इन लाइ कोशिशि कई त पाकिस्तान में हिन खां वधीक फिज़िबल प्रोजेक्ट आहे ई कोन। छाकाणि हे वाहिद प्रोजेक्ट आहे उन वक़्तु असांजे वक़्त में चयो वियो पिए अगरि इहो जंहिं ॾाढे ऑन थींदो, इहो प्रोजेक्ट जंहिं ॾाढे शुरू थींदो, विदिन 3 ईयर हे पंहिंजी रिकवरी कंदो। ऐं जीअं त अव्हांखे इल्मु आहे त कच्ची कैनाल जे बारे में मां उन सां तव्हांखे तफ़सीली ॿुधाईंदुसि, पर हिन वक़्तु मां बजट जे बारे में ॻाल्हाइणु चाहींदुसि त हिन वक़्तु सिंध खे ख़ुसूसी तौरु नज़रअंदाज़ कयो आहे, बलूचिस्तान खे नज़रअंदाज़ कयो आहे। KPK पोइ 3 सालनि खां रोई रही आहे त अनाउंस थींदियूं आहिनि, प्रोजेक्ट्स ईंदा आहिनि, पर उन्हनि जी फंडिंग एतिरी लेट थींदी आहे त उन्हनि ते अमल दरामद न थी सघंदो आहे। हाणे तव्हांखे हैरत थींदी त मुंहिंजे ज़िले में उन्हनि हींअर बि 25 करोड़ रुपए जो जेका हुननि इलेक्शन में अनाउंस कयूं स्कीमूं, उन्हनि जो बजट थियो आहे। जून 30 तारीख़ हाणे हिन महीने जी 5 अलाए 6 तारीख़ ते उनजा टेंडर थिया आहिनि। 20 ॾींहं पहिरीं टेंडर थिया आहिनि ऐं करोड़नि जूं स्कीम आहिनि। मूंखे ॿुधायो त इहे कीअं मुकमिल थींदियूं, एक्सेप्ट जो इहो बंदरबांट थींदी, गवर्नमेंट वेंदी, गवर्नमेंट जा उनमें जेका उन्हनि जा प्यारा जेका MPAs आहिनि, MNAs आहिनि, उन्हनि जा माण्हू वेंदा, उन्हनि खे थींदी। अञा हेॾो वॾो हिकिड़ो मेगा प्रोजेक्ट आयो आहे, मगर उन जे बावजूदि हे सूबाई हुकूमत ऐं मरकज़ी हुकूमत नून जी हमेशह इहो कारकर्दगी रही आहे त सिर्फ़ु उहे प्रोजेक्ट बजट में आंदा वेंदा आहिनि जंहिंमें किक बैक्स हुजनि, जंहिंमें हैवी किक बैक्स हुजनि ऐं जंहिंमें हुकुमराननि खे फ़ाइदो पुॼे। न कि तव्हां वफ़ाक़ी वज़ीर हुयो ज़रायत जा, त उन्हनि ॾींहंनि में वज़ीर आज़म बि बलूचिस्तान मां हुयो, पोइ बि कच्ची कैनाल जी तामीर मुकमिल न थी सघी, उनखे अहमियत छो न मिली वई? मां माज़रत सां ॾाढे ॾुख सां मूंखे इहो चवणो पवंदो त जेका 18 महीना जमाली साहब जी हुकूमत रही, जमाली साहब बज़ाते ख़ुदि सख़्त इन कच्ची कैनाल को डिसलाइक कंदो, मां इहो चवंदुसि, ऐं उन जे सख़्तु मुख़ालिफ़ हो। ऐं उन जो इहो ई ख़्यालु हो त इहे जेको कच्ची कैनाल आहे इहो मथे जॾहिं ठही मुकमिल थींदो त बुगटी हेठि पाणी असांखे कोन ॾींदा। त हमेशह कैबिनेट जी मीटिंग्स में बि इहो ई थियो ऐं मां 2-3 दफ़ा उनजी वज़ाहत बि कई त बुगटी साहब जमाली साहब हिन प्रोजेक्ट जो असल आहे 9 लख एकड़ ज़मीन आबाद थियणी आहे ऐं बुगटियुनि वटि सिर्फ़ु 50,000 एकड़ ज़मीन आहे ऐं उहा बि D क्लास जी, छाकाणि त उते थर भिटनि ऐं उते वॾा रेत जा टीला आहिनि, उन्हनि खे ठहण में बि 50 साल लॻंदो। मगर छाकाणि त उहो हिकिड़ो उनजो पंहिंजो नज़रियो उनजो जमाली साहिब जो उन टोटली इग्नोर कयो पंहिंजे 2 बजटनि जे अंदरि कच्ची खे। उन खां पोइ फर्दर जॾहिं शौकत अज़ीज़ आयो त मां उनजो शुक्रगुज़ार आहियां त जेको बि उन में डेवलपमेंट थी उन वक़्तु कच्ची कैनाल में 300 किलोमीटर जेको आहे उनखे पको बनायो वियो, इहो सॼो क्रेडिट मुशर्रफ ॾे थो वञे ऐं शौकत अज़ीज़ ॾे थो वञे। पर उन खां पोइ जीअं 5 साल पीपल्स पार्टी जा आया, उन्हनि हिन खे हिकिड़ो आमदन जो ज़रियो बनायो पीपल्स पार्टी।
ऐं हिते हिकिड़ी कंस्ट्रक्शन कंपनी आहे डी बलोच जे नाले सां, उन जो अगरि तव्हां कढी ॾिसो त हिकु दफ़े इन जो पीपल्स पार्टी दौर में 8 अरब रुपयो इन लाइ रखियो वियो, त उन में जेकी असां ॿुधो आहे त उते उनखे कंपलसेशन जेको उते को फ्लड आयो उन वक़्तु, को मामूली हिकिड़ो फ्लड आयो, उनमें 4 अरब उनखे कंपलसेशन ॾिनो वियो, 3 अरब उनखे रेट्स में एडजस्ट कयो, सिर्फ़ु 1 अरब ख़र्च थियो। ऐं उन में प्राइम मिनिस्टर साहिबु हिकिड़ी मीटिंग जे अंदरि बि हाणे रिसेंटली को 5-6 महीना था अनाउंस थियो त इन जे मथां इंक्वायरी थींदी, पर अफ़सोस जीअं पाकिस्तान में अॻे बि का इंक्वायरियूं न थियूं आहिनि, का उन्हनि जा रिज़ल्ट न आया आहिनि, जेका कमीशन वेठा आहिनि न उन जूं रिज़ल्ट उन जूं रिपोर्ट्स ओपन थियूं आहिनि ऐं न हुन ते को एक्शन थियो आहे, इन जो बि ईअं ई थियो आहे। सिर्फ़ु इहा वजह आहे, न त अदरवाइज़ असांजे वक़्त में तव्हां खणी ॾिसो जेतिरो बजट इन जे लाइ थियो आहे, छाकाणि त हे एॾो मेगा प्रोजेक्ट हो, इहो 1-2-4 सालनि में मुकमिल न थी सघिणो, इन खे मौजूदा बि मेरे ख़्याल में कोई 30 सालनि को इहो हले थो, पर इन जी जेकी फिज़िबिलिटी थी आहे 50s में ठही आहे, पर इन खे अनाउंस कयो मुशर्रफ साहिबु। सरदार साहब, सूबाई हुकूमत बि कच्छी कैनाल जे हवाले सां पंहिंजी बि कुझु उन वटि बि त पंहिंजी बजट आहे, उहा पंहिंजी कुझु हिमत ॾेखारे, रुॻो वफ़ाक़ ॾांहुं हमेशह छो निहारियो वञे थो? छाकाणि त इहो प्रोजेक्ट वफ़ाक़ी प्रोजेक्ट आहे, इहो सूबाई प्रोजेक्ट न आहे, इहो वफ़ाक़ी आहे ऐं फेडरल फंडेड प्रोजेक्ट आहे। सूबे खे बि इन में खपे आहे त उन में एफर्ट्स कनि हा, पर छा आहे त इन में जॾहिं बि जेको हुकुमरान आयो पोयों 4-5, छाकाणि त जमाली साहिबनि जो हिन में इंट्रस्ट कोन आहे, उहे हिते चीफ मिनिस्टर रहिया, उन खां मालिक साहिब जो सॼो इंट्रस्ट जेको हो उहो त सिर्फ़ु जेको आहे उहो मकुरान ॾे हो, ऐं बदकिस्मती सां उते बि का डेवलपमेंट न थी। अगरि सिर्फ़ु मकुरान में ई इन 2.5 सालनि में उन जेको अहसास महरूमी खे घटि कयो वञे हा, उन्हनि जे लाइ वाकई मेगा प्रोजेक्ट ठाहे वञनि हा, त असां उन खे बि एप्रिशिएट करूं, चलो असां न सही, उहे बि असांजा ॿाहिरि आहिनि, उन्हनि खे अगरि मिलिया, मगर अफ़सोस हाणे हे जेको हेॾो वॾो मेगा करप्शन, मेगा प्रोजेक्ट त न ठही सघिया इन्हनि हुकुमराननि जे वक़्त में, मेगा करप्शन जीअं मुश्ताक रहसानी केस, जीअं त पनामा लीक, मेगा प्रोजेक्ट्स न पर मेगा करप्शन प्रोजेक्ट्स हाणे अचनि था असांजे साम्हूं, त उहो कंहिंजे वक़्त में थियो आहे? उहो बि त उन वक़्तु चीफ मिनिस्टर केरु हो? मौजूदा चीफ मिनिस्टर साहिबु चयो त मां हाणे साॼी मुंहिंजी ज़ेर निगरानी हूंदा, उहो ज़ेर निगरानी उहे काॾे वियूं? ऐं अगरि उन जी पंहिंजे ज़ेर निगरानी इहे सॼी शयूं हलनि थियूं, सूबाई हुकूमत जा सॼा हलनि था, त पोइ इहो एॾो वॾो करप्शन जो केस कीअं थियो? साईं, मुश्ताक रहसानी या ख़ालिद लांगो इहे हींअर नेब वटि आहिनि, तव्हां छा सम्झो था त इन एॾी वॾी करप्शन में सिर्फ़ु इहे 2 अहम माण्हू मुलविस हुया? सर, अगरि मुंहिंजी अख़बारी स्टेटमेंट्स खणी तव्हां ॾिसो हिते, त मां हमेशह चयो करप्शन किंग्स, मां करप्शन किंग न कयो, मां हमेशह चयो त इन्हनि जे पोइतों सिर्फ़ु ॾोहारी इहे 2 न आहिनि, ख़ालिद लांगो या मुश्ताक रहसानी, इहे त हिकु मोहरा, इन जे बैकग्राउंड में केरु आहिनि मां उमेद त रखे सघां थो, पर मूंखे यकीन न आहे त नेब अॻिते हली वाकई इंक्वायरी कंदी, ऐं इन में मुलविस सॼी दुनिया खे ख़बर आहे। बलूचिस्तान धरती जे लिहाज़ सां त वॾो सूबो आहे, पर आबादी जे लिहाज़ सां तमामु नंढो आहे, इन में दर्जने अहिड़ा माण्हू आहिनि जेका हिननि अरबे रुपए जी करप्शन हिननि 6 महीननि जी हुकूमत में थी आहे, ऐं इन 2.5 सालनि में थी आहे, ऐं पोइ 5 साल 8 साल जेको आहे, मां सम्झां थो त बलूचिस्तान जी तारीख़ जेकी हिस्ट्री आहे उन जी अगरि तव्हां 200 साल बि अगरि इन खे पोइ टाइम खे टेनवर खे ॾिसो, एतिरी करप्शन न थी सघंदी जेतिरी हिननि पोइ 8 सालनि में करप्शन थी आहे। पर उहे माण्हू अॼु बि घुमंदा था वठनि, उन्हनि खे सियासी तहफ़ुज़ आहे, उन्हनि खे इस्लामाबाद जी सपोर्ट आहे, उन्हनि जे ख़िलाफ़ु न पहिरीं थियो आहे, छाकाणि त उहे नथा चाहिनि त कोई अहिड़ी रिवायत विझनि त हिकिड़े चोरनि खे सज़ा थिए, करप्ट माण्हू खे सज़ा थिए, त इहो प्रैक्टिस इस्लामाबाद में बि दोहराई वञे। इन लाइ न इस्लामाबाद जा हुकुमरान ऐं न सूबे जा हुकुमरान चाहींदा त इन जे मंतक़ी अंजाम ते इहो पुॼे। नाज़रीन, हिते वक़्तु थी वियो नंढड़े वक़फ़े जो, असां सां
वक़्फ़े खां पोइ प्रोग्राम कोटा टाइम में भलीकार। सरदार साहब, बलूचिस्तान में 400 माण्हुनि जे ख़िलाफ़ नेब वटि केसिस आहिनि ऐं इहो बि ॿुधण में अचे पियो त उन्हनि में 35 त इंतिहाई अहम शख़्सियतूं आहिनि जिन में अरबें रुपयनि जी करप्शन कई आहे। पर नेब जूं कार्रवायूं महदूद थींदे नज़र अचनि थियूं कि किथे नेब बि ख़ुदि जेको आहे दॿाउ जो शिकार आहे या हिते बि को मुफ़ाहिमत पई हले या कुझु धुरियूं इहो बि इल्ज़ाम हणनि पियूं त नेब बि हाणे हिकु ॼण त सियासी इदारो बणिजी वई आहे। मुंहिंजे ख़्याल में नेब भी उहे हिकिड़ो इदारो ठहींदो थो वञे जीअं FIA खे बि जंहिं मक़ासद लाइ ठाहियो वियो उनजी तंज़ीम न कई वई, उहे अॼु ताईं बि सिर्फ़ु साहिब इक़्तिदार जेका हुकुमरान आहिनि उहे पंहिंजे मुखालफ़िन जे लाइ इनखे इस्तेमालु कंदा रहा। मूंखे बि हाणे हिन दफ़े बि मूंखे यकीन आहे त माण्हुनि इहे जेका करप्ट माण्हू आहिनि जेका हिन वक़्तु जंहिं अरबें रुपयनि जी करप्शन कई आहे उन्हनि खे इन केसनि में मुलविस जेका आहिनि इन्हनि जे ख़िलाफ़ इंक्वायरियूं थींदियूं, इन जो सबूत इकट्ठा कया वेंदा, इन जूं फाइलूं ठाही वेंदियूं ऐं जॾहिं इलेक्शन ईंदो त इहे फाइलूं उन्हनि जे साम्हूं रखियूं वेंदियूं ऐं उन्हनि खे पंहिंजी टर्म्स ऐं कंडीशन ते आणियो वेंदो इलेक्शन में। ऐं मां अर्ज़ु करां तव्हांजी ख़िदमत में, मां पंहिंजो सुवाल जो जवाबु मुकमिल न कयो। जहां तक 35 माण्हुनि जो तालुक़ु आहे, मां त चवां थो अगरि 35-100 बि थियनि उन में ख़्वाह मां, मुंहिंजो ख़ानदान, मुंहिंजा दोस्त, मुंहिंजी पार्टी छाकाणि न हुजे, उन्हनि खे सरे आम सज़ायूं ॾिनियूं वञनि ताकी ॿीहर इहो हिकिड़ो इबरत जो मुक़ाम थिए अचण वारनि जे लाइ। छाकाणि त हिन मुल्क में कॾहिं एहतिसाब थियो ई न आहे, कंहिंखे सज़ायूं मिलियूं ई कोन आहिनि। मौज़रत सां जेको नेब ठाहियो मुशर्रफ साहिब इन में हिकिड़ी शिक विधी त प्री बार्गेनिंग इहा चाहे उन्हनि माण्हुनि इहो अञा मां मौज़रत सां मां एतिराम सां छाकाणि मां सां कमु कयो आहे मुशर्रफ साहिब बजाए करप्शन खे घटि करण जे करप्शन खे वधायो आहे। छाकाणि त अगरि उन्हनि खे उन वक़्तु सज़ायूं मिलनि हा त मुश्ताक रेसाणी जहिड़ा केस साम्हूं न अचनि हा। सिंध तव्हांजे साम्हूं आहे, बलोचिस्तान तव्हांजे साम्हूं आहे। पोएं 68 सालनि में जेको रेसाणी साहिब जे वक़्त में NFC अवार्ड मिलियो, तक़रीबन 800 अरब जे क़रीब फंड आया बलूचिस्तान में, उहे केॾे विया, कंहिंखे सज़ायूं मिलियूं? अॼु बि उहे माण्हू जेके जंहिं पैसा खाधा आहिनि हिन वक़्तु उन्हनि जा दुबई में होटल आहिनि, उन्हनि जा मलेशिया में होटल आहिनि, उन्हनि जा थाईलैंड में होटल आहिनि, उन्हनि जा माल्टा में हाणे ज़मीन ऐं एग्रीकल्चर फार्म उते वठियो था वञनि, यूरोप में उन्हनि जे अकाउंट्स आहिनि। कहिड़े खे जेको आहे उन्हनि खे कंहिंजे मथां हथु विझो वञो। हे बि मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो सिलसिलो अचानक हिकिड़ो थी वियो आहे। पर हा, हिकिड़ी मामूली हिकिड़ी चवंदा न उमेद जी किरण, उहा आहे जनरल राहिल। अगरि ॿुधण में अचे थो त इन जेको हाणे इहा हिकिड़ी नई मुहिम शुरू थी आहे करप्शन जे ख़िलाफ़, अगरि वाकई जनरल राहिल ऐं उन जो अचण वारो आर्मी चीफ वाकई अगरि सेंसियर आहिनि, उहे हिन मुल्क खे बचाइणु चाहिनि था, त अगरि उन्हनि हिन खे कंटिन्यू कयो त उमेद जी हिकिड़ी किरण आहे ऐं क़ौम सिर्फ़ु हिकिड़े जनरल राहिल ॾे ॾिसी रही आहे। बाक़ी त हे जेका करप्ट हुकुमरान आहिनि इन्हनि में अवाम खे न पहिरीं उमेद ई न हाणे। जनरल राहिल शरीफ़ त जेको आहे पंहिंजे इदारे खां शुरूआति करे हिकिड़ो मैसेज ॾिनो, पर हिते इहे शयूं बलूचिस्तान में ख़ासि तौर ते नज़र न पियूं अचनि। अॻूणा वज़ीर, मशीर, वज़ीर आला सतह जा माण्हू करप्शन में मुलविस आहिनि, पर उहे आज़ादु घुमनि फिरनि पिया। इन मां लॻे थो त या त उन्हनि खे बलूचिस्तान जी जेका मख़सूस सियासी सूरत हाल आहे उन जो फ़ाइदो उन्हनि खे मिली रहियो आहे। ॾिसो, इहो बि थी सघे थो, इहो बि मुमकिन आहे, पर मां तव्हांखे इहो क्लियर ॿुधाए छॾां, जेका मख़लूक हिन करप्शन में जेकी हिकिड़ो टोलो आहे जेको हिन करप्शन में मुलविस आहे, उन खे कोई अवामी हिमायत हासिल न आहे। उन्हनि वटि हिकु जेके आहे न, उन्हनि एज़ ए बिज़नेसमैन अरबे खरबे रुपए कमाइनि था, अरबे खरबे उहे रिश्वत जे तौर ते ॾियनि था ऐं इलेक्शन में इस्तेमालु था करनि, ऐं तव्हांखे रिज़ल्ट नज़र थो अचे त उहे हर शइ खे ख़रीद करण जी कुवत में आहिनि। हाणे हो हिकिड़ी माफ़िया जी शिकिल इख़्तियार करे चुका आहिनि ऐं उन में हर उहो शख़्स जेको इक़्तिदार में रहियो आहे उन में मां सम्झां थो त मोर देन 95% शख़्स उहे माण्हू आहिनि जेका हिन करप्शन में मुलविस आहिनि, डायरेक्टली इनडायरेक्टली।
जेसितोणी हिननि जो कड़ो एहतसाब न थींदो, हिन जो सख़्तु एहतसाब न थींदो, तेसितोणी हिन मुल्क जे अंदरि को चेंज कोन्हे। नेशनल पार्टी त पंहिंजी पार्टी मेंबरनि जो एहतसाब करण लाइ हिकिड़ी कमेटी जोड़ी आहे, ॿी कंहिं बि पार्टी अञा अहिड़ी का जुरत न कई आहे, पर तव्हांखे छा नज़र अचे थो त हुननि जेका कमेटी जोड़ी आहे के नतीजा ॾींदी? मां त पहिरीं क्वेश्चन डॉक्टर मालिक साहब को कंदुसि त तुंहिंजे वक़्त में, तुंहिंजे इक़्तिदार जे वक़्त में त इहा ई त करप्शन थी आहे। इहो सिलसिलो तुंहिंजे वक़्त में शुरू थियो आहे ऐं अॼु तुंहिंजा वज़रा जेका आहिनि उन्हनि माण्हुनि जे मथां जंहिंजे घरनि को ऐं जंहिंजे दौर में उन्हनि खे गिरफ़्तार न कयो आहे, उन जी अवामी हिमायत में तव्हां जलसा ऐं जुलूस करे रहिया आहियो। सभिनि खां पहिरीं त एहतसाब डॉक्टर मालिक ऐं हासिल विज़न जो थिए, जेका इक़्तिदार में 2.5 साल उहे मौजूदु आहे हिते। पर मां सम्झां थो न उन्हनि जो एहतसाब थींदो, न मौजूदा हुकुमराननि जो थींदो, न गुज़िश्ता हुकुमराननि जो थींदो। इहो हिकिड़ो सिर्फ़ु ड्रामो आहे। इहे क़ौम खे ॾेखारियो वञे थो। एहतसाब ते हक़ीक़ी मां नथो सम्झां त इहे सही सेंसियर आहिनि। नेशनल पार्टी त 2002 खां एहतसाब जो मुतालबो करे थी, त 2002 खां वठी टिनी हुकूमतुनि जो, चइनी हुकूमतुनि जो जेको थिए त उनजो एहतसाब कयो वञे। पर एहतसाब केरु कंदो? सूबे में भी उन्हनि जी हुकूमत है, मरकज़ में भी उन्हनि जी हुकूमत है। मियाँ नवाज़ शरीफ़ ते मथो दुनिया जा केतिरा प्राइम मिनिस्टर, प्रेसिडेंट, हुकुमरान इस्तीफ़ो ॾेई चुका आहिनि। हे पनामा लीक्स जेको हिन वक़्तु हिन मुल्क जो तव्हां चओ था न थधो थी चुको आहे। मां हिकिड़ी शइ तव्हांखे व्यूअर्स खे ॿुधाइणु चाहियां थो, तव्हांजे नाज़रीन खे ॿुधाइणु चाहियां थो त इहो कॾहिं बि थधो न थियो आहे। छाकाणि हिकु त रमज़ान आहे ऐं पाकिस्तान जी 68 साला तारीख़ खणी ॾिसो, हिन ख़िते जी तव्हां तारीख़ खणी ॾिसो, कॾहिं बि जून, जुलाई, अगस्त में इहे 2-4 महीननि में, गर्मियुनि जे महीननि में कॾहिं बि तहरीकां शुरू न थियूं आहिनि। छाकाणि तहरीक अवाम जी मूवमेंट सां थींदी आहे। हिकिड़ो वक़्तु हूंदो आहे तहरीक जो, तव्हां ॾिसो इहो जेको मोमेंटम शुरू थियो आहे ऐं उन में जेकियूं जमायतां गॾु आहिनि, मां सम्झां थो त जेकी अपोज़िशन जूं जमायतां आहिनि ऐं अगरि उन पनामा लीक्स में बैकआउट कयो ऐं वञी मियां साहिब सां वेही मुआइदो कयो, जीअं मौलाना साहिब आहे, जीअं कुझु हमारे पीपल्स पार्टी बि करे सघे थी डॉक्टर आसिम जे हवाले सां। ऐं उन लाइ मां तव्हांखे हिकिड़ी क्लियर ॿुधायां त असां इहो फ़ैसिलो कयो आहे ऐं असांजे हाई लेवल जी मीटिंग में इहो तय थियो आहे त असां जेकी हे मूवमेंट हलाए रहिया आहियूं, इन में असां पाण खे अकेलो सम्झूं था। अगरि अपोज़िशन ऐं उन जा दोस्त अगरि आया त उहे अवाम जे अॻितो सुरख़रू थींदा, अवामी नुमाइंदगी जो हक़ अदा कंदा, त असां उनखे वेलकम कंदासीं। हमेशह PTI ते इल्ज़ाम लॻंदो त इमरान ख़ान सोलो फ्लाइट कंदो आहे। इन दफ़े असां पहिरियों सॼो जेको आहे त उन्हनि खे ॾिनो आहे अपोज़िशन खे, अचो तव्हां असां सां गॾु थियो। ऐं असां इहो बि नथा चऊं त हिकिड़े ॾींहं में उथी ऐं ॿिए ॾींहं असां चऊं त वज़ीर आज़म खे लाओ, फलाणे खे सज़ा ॾियो। न, असां चऊं था हिकिड़े सिस्टम जे तहत। छाकाणि त हिकु इंडिविजुअल जे ख़िलाफ़ ॿी शइ हूंदी आहे, हिकिड़ो मुल्क जे अंदरि हिकिड़ो निज़ाम राइज करणु उहा ॿी शइ हूंदी आहे। असां उनखे चऊं था उन में करप्ट, असांजे लीडर ते बि इल्ज़ाम लॻा त पनामा लीक्स जे अंदरि, पर उन खां पुछा करे वञे 30 साल पहिरीं उन अगरि पंहिंजो हिकिड़ो घर वठण लाइ उनखे हिकिड़ी कंपनी खोलणी पई, उन वक़्तु आया हो सियासत में हो, आया उनखे सरकारी कोई इख्तियार हो, क्या छा उहो करप्शन करे सघे पियो? आया पाकिस्तान को उन पैसा खणी वियो तो? न, उनखे उते ई मिलिया। यूरोप में क्रिकेट खेॾंदो ऐं उते उनखे पैसा मिलिया। ऐं उन घर वठण जे लाइ हिकिड़ी उनखे छाकाणि त डायरेक्ट हिकिड़ो टैक्स ॾियणो ऐं उहो तमामु उते हैवी टैक्स हूंदो आहे, 20-30% टैक्स हूंदो आहे जायदाद लाइ। उहो राइट उन्हनि वटि आहे त ॿी अगरि का कंपनी खोले ऐं उनजे थ्रू वठणु चाहे त वठी सघे थो। मां अर्ज़ु करां इहो त उन खां पोइ असां त चऊं था त तव्हां कानून ठाहो ऐं उन जे लाइ जेको तव्हां कानून ठाहो था, पहिरियों एहतसाब असांजे लीडर जो करो ऐं पोइ नवाज़ शरीफ़ जो करो। हिकिड़े ॾींहं में ॿिन्हिनि जे ख़िलाफ़ जेको आहे इंक्वायरियूं शुरू थियनि, पर हे छाकाणि त चोर आहिनि, हे धाड़ियल आहिनि। ऐं आसिफ़ वज़ीर दिफ़ा जहिड़े माण्हू खे हेॾी अहम ज़िम्मेदारी ॾिनी वई, जंहिं पाकिस्तान जे मुल्क जे ख़िलाफ़, पाकिस्तान जी आर्मी जे ख़िलाफ़ हेतिरो बि ॻाल्हायो, जंहिंमें पाकिस्तान जी हेॾी रुसवाई थी, पाकिस्तान जी आर्म फोर्सिस खे असां ख़राबु कयोसीं पंहिंजे हुकुमराननि। दुनिया जूं जेके सिविल हुकूमतां हूंदियूं आहिनि उहे प्रोटेक्ट कंदियूं आहिनि पंहिंजी फ़ौजनि खे, पंहिंजे इदारनि खे, पंहिंजे अवाम खे। हिननि अलाए कंहिंजी, हाणे मां उनखे नथो चवां,
मां सम्झां थो त दुश्मननि जे चवण ते हुननि पाकिस्तान आर्मी खे कमज़ोर करण जी कोशिश कई आहे त आया उन ओकराम उथी हिन मुल्क खे कुझु ॾेई सघनि था न हिननि जो हिकिड़ो ई सिर्फ़ु मक़सदु आहे जेको मां अॼु ताईं कयो आहे त हिन खे कर्ज़नि जी जेको दलदल आहे इन में एतिरो पाकिस्तान खे अंदरि धसियो वञे एतिरो उनखे अंदरि उन में विझो वञे त आईंदे हली फ्यूचर में हे मुल्क सर्वाइव ई न करे सघे। सरदार साहब माज़रत सां त इमरान ख़ान पंहिंजी किताब में लिखियो आहे त पार्टी जॾहिं हलाइण जे क़ाबिल न रहियो वटि फंड न हुया त हुन जुआ बि खेॾी लंडन में हू जुआ बि खेॾे ऐं ऑफशोर कंपनी बि सभिनी खां अॻ में खोले त उहे सभु शयूं जाइज़ पर जेकॾहिं इहे ई ऑफशोर कंपनियूं ॿियनि जूं ज़ाहिर थियनि थियूं त उन्हनि ते सख़्तु एहतजाज इहो बीटो मयार न आहे। बिल्कुलु तव्हां मज़ा फरमायो असां कॾहिं उनखे प्रोटेक्ट कयो आहे कॾहिं हुन इनकार कयो हुन त ॿी असेंबली इहे कयो आहे त अगरि मां को कमु गैर क़ानूनी कयो आहे त उनजे ख़िलाफ़ तव्हां क़दम छा कान था खणो आया हिन वक़्तु असां अपोज़िशन में वेठा आहियूं या हुकुमरान आहियूं असां ठीकु आहे न अगरि हुन पंहिंजे हिकिड़े क़ुर शरीफ़ में बि आहे मां उनखे उन जो नथो करां पर उहो चवंदा आहिनि अगरि हिकिड़ी शइ जे तव्हांजे किसो ॿुधाइण सां शर फैलियो थो सच ॻाल्हाइण सां त उन सच खां उहो कूड़ बहितर आहे जंहिंमें ख़ल्क़े ख़ुदा खे तकलीफ़ न पुॼे। अगरि हुन ऑफशोर कंपनी इनलीगल खोली आहे गैर क़ानूनी खोली आहे ऐं पाकिस्तान जे कानून खे भॻो अथई पाकिस्तान सां नाइंसाफ़ी कई अथई पाकिस्तान जे अंदरि उन टैक्स जी चोरी कई आहे त हुनखे सज़ा ॾियो उन खां ई एहतसाब शुरू कजे बिस्मिल्लाह करे पहिरें ॾींहुं असां चऊं था त पहिरें ॾींहुं जेको केस खोलियो वञे उहो इमरान ख़ान ऐं नवाज़ शरीफ़ जे ख़िलाफ़ु खोलियो वञे अव्हांखे छा का तकलीफ़ आहे असां त चऊं था त पहिरीं त असांजो एहतसाब करो न असांखे इंसाफ़ जे कटड़े में आणो अगरि असां मुजरिमो असांखे सज़ा ॾियो न। माज़रत सां सरदार साहब वॾा माण्हू जेके बि आहिनि उहे भली अरबें रुपया खाई था वञनि त उन्हनि ते हिकु रुपयो बि साबित नथो थिए असां वटि कानून जेको सिस्टम ई अहिड़ो आहे पर जेकॾहिं ग़रीब को बकरी थो चोराए त उहो मार में मेंह बि बासे थो वञे त सिस्टम में बि झोल तव्हांखे नज़र नथो अचे बिल्कुलु सिस्टम में झोल अचे थो पर उनजो मां मौज़रत सां हाणे शायदि ॻाल्हायां इहो पंहिंजे लाइ सियासी न हुजे इन जो ज़िमेदार केरु आहे मां पाकिस्तान जी 18 करोड़ अवाम को थो पुछां त जंहिं ॾींहुं इलेक्शन जो वोट कास्ट करण था वञनि पंहिंजे ज़मीर खां पंहिंजी सोच सां उन्हनि कॾहिं इहो सोचियो आहे त असांखे जंहिं माण्हू खे वोट ॾियणु वञूं था इहो इन लाइक़ु आहे इहो क़ाबिल आहे इहो ईमानदार आहे इहो सचो आहे अवाम जे वोट खे अहमियत सरदार साहब नथी मिले उन जी वजह इहा आहे त बार बार असां इहो ग़लतियूं दोहरायूं आहिनि छा भुटो जहिड़ी शख़्सियत 86 तव्हांजे अॻितो ज़ाहिर न आहे ठीकु आहे उन पोइ तो आलमी ताक़ता बि हूं मगर उन में भुट्टो साहिब जी इलेक्शन जे अंदरि धांधली बि शामिली छा भुट्टो साहिब इक़्तिदार को हटी न वियो जॾहिं आइसलैंड जे अंदरि पनामा लीक में आयो अॻिले ॾींहुं लखे माण्हू उनजी मेन स्क्वायर जे मथां पार्लियामेंट जे साम्हूं अची बीह रहिया ऐं उनजे वेरी नेक्स्ट डे उते जे वज़ीर आज़म इस्तीफ़ो ॾिनो छा हेॾो वॾो स्कैंडल ठाहिण जे बावजूदि केॾी ढटाई सां ऐं शर्म बेहयाई सां ॿी असेंबली में उनखे डिफेंड था करनि ख़ुदा जो कसम मां खणी चवां थो त अगरि मुंहिंजे लीडर जे मथां सुभाणे साबित थिए मां हिकिड़ो लफ़्ज़ उन जे बारे में कॾहिं न चईंदुसि छा असां पंहिंजे ज़मीर खां गैरत खां कॾहिं सुवाल कयो आहे असां जंहिं हुकुमराननि खे मोकिलींदा आहियूं उन वक़्तु असांखे बिरादरी यादि ईंदी आहे असांखे क़ौमियत यादि ईंदी आहे असांखे सूबाइयत यादि ईंदी आहे असांखे पंहिंजा ज़ाती मुफ़ादात यादि ईंदा आहिनि जंहिं असांजे MP MNA असांजे पुटनि खे नौकरियूं ऐं ॿाहिरनि खे ॾिनियूं आहिनि उहे तालुक यादि ईंदा आहिनि पर असांखे इहो फ़ैसिलो करण जे लाइ उन वक़्तु असांजूं अखियूं बंदि थी वेंदियूं आहिनि क़ौम जेसितोणी सही माण्हुनि खे मुंतख़िब न कंदी मां तव्हांखे यकीन सां चवां थो त असांजी न क़िस्मत बदिलंदी न हिन मुल्क जी क़िस्मत बदिलंदी बिजली जे बिल लाइ सेठार साहब तव्हां वञी 8 घंटा बीहो था पंहिंजी क़िस्मत जे फ़ैसिले लाइ पंहिंजे ॿारनि खे बचनि खे नंढनि खे वॾनि खे खणी अॻिले ॾींहुं तव्हां स्ट्रीट जे मथां बीहो लखे करोड़े माण्हू हाणे दुनिया जी कहिड़ी ताक़त आहे जेकी तव्हांजे मुक़दर जो फ़ैसिलो करे असां पाण कमज़ोर हूं असांजो ज़मीर हाणे सुम्ही रहियो आहे ऐं असां ॿिए ॾे ॾिसंदा आहियूं त उहो तव्हांजे लाइ उथे उहो जेल में वञे फांसियुनि में वञे रोडनि ते वञे ऐं तव्हां उन जो बेनिफिट पंहिंजे वेही घर में सरदार साहब ताज़ो बलूचिस्तान में ज़मीनी चूंड थी केतिरियूं अहिड़ियूं पोलिंगूं जिन ते वोटरनि खे वोट जो हक़ इस्तेमालु करणु न ॾिनो वियो उनजो इहो तव्हांजो पंहिंजो ज़ाती तजुर्बो थियो आहे थोरो वक़्तु मां हाणे मुंहिंजे इलेक्शन खे 1.5 महीनो बि न थियो आहे इन में तव्हांखे नज़र आयो मां तव्हांखे अर्ज़ु करां उनजी ख़िदमत में मां वटि डॉक्यूमेंट्री प्रूफ आहिनि सबूत आहिनि
त मुंहिंजी 19 पोलिंग स्टेशन ते 28,000 वोट हो, 20% भी उते लिस्टनि में उन्हनि माण्हुनि जा ना। मां तव्हांखे वीडियो हाणे चओ त मां तव्हांखे क्लिप्स ॾेखारां, हज़ारे माण्हू बीठा आहिनि, उते 200 वोट बि दाख़िल उते कास्ट न थी सघियो आहे। त मां अर्ज़ु तव्हांजी ख़िदमत में करां पियो, मां तव्हांखे चयो त मां तव्हांखे डॉक्यूमेंट्री झटि खां पोइ मां प्रूफ ॾियण लाइ तयारु आहे त इलेक्शन जे दरमियान हिकिड़े MPA उतो जो मुतलका MPA 25 करोड़ जो टेंडर थिया, उन खां पोइ वरी 8 करोड़ जा टेंडर थिया, हिकु हिकु माण्हू खे ख़रीद कयो वियो, लिस्टां चेंज कयूं वयूं। असां त एतिरो कयोसीं त हर दफ़ा बाक़ाइदा ओपनली धांधली थींदी। असां कोशिशि कईसीं, सुप्रीम कोर्ट में वियासीं, इलेक्शन कमीशन में वियासीं त फ़ौज जे ज़ेर निगरानी इलेक्शन करायो वञे। फ़ौज त पोलिंग जे ॿाहिरि ऐं अंदरि त बीठी, पर जॾहिं असां फ़ौज खे इहो चयोसीं त ॾिसो असांखे मौक़ो नथो मिलियो वञे, असांजूं लिस्टूं हिते चेंज थी चुकियूं आहिनि। हुननि चयो असां मजबूरूं जेकियूं तव्हांजे अॻितो इलेक्शन कमीशन जेकियूं लिस्टां मोकिलियूं आहिनि, हे नादरा जूं लिस्ट आहिनि, असां उन ते अमल कराईंदासीं। 28 अप्रैल ते इलेक्शन हो, 13 तारीख़ ते वेरीफाई लिस्टूं असां उन इलेक्शन कमीशन ऑफ बलूचिस्तान को वरितियूंसीं। जॾहिं असां वोट कास्ट करण वियासीं त टोटली लिस्टां असांजूं चेंज हुयूं। हिस्ट्री आहे इन पूरे 30 सालनि में त सिर्फ़ 4,000 वोट 28,000 वोट में कास्ट थी सघियो। साबित थियो त अवाम सां ज़्यादती कई वई, मगर हे हिकिड़ो इंडिविजुअल केस हो न। सरदार हिंद लाइ हाणे मां इन लाइ मां अर्ज़ु करां, मूंखे चयो वियो त कंहिं चैलेंज कर, छाकाणि त पहिरीं इलेक्शन मां चैलेंज कयो, 3 साल खां पोइ उनखे डीसीट कयोसीं असां पंहिंजे सियासी मुखालिफ़ खे। उन खां पोइ जॾहिं हे इलेक्शन थियो त हाणे अञा तोड़ी त ट्रिब्यूनल न ठही आहे, उहो केस ट्रिब्यूनल में वञे आहे। ट्रिब्यूनल पोएं दफ़े तक़रीबन कोई साल खां पोइ फ़ैसिलो कयो, 2.5 साल मां जो केस सुप्रीम कोर्ट में पियो रहियो, त हाणे अॻी जनरल इलेक्शन 18 महीननि खां पोइ थियण वारी आहे, अनाउंस थियण वारी आहे। तव्हांखे ॿुधायो त मां कंहिं वटि वञी दांह करां, छाकाणि त फ़ैसिलो इहो हो त पहिरियों केस तव्हां जेकी अपील कंदव उहा तव्हां कंदव वञी इलेक्शन कमीशन में। ज़्यादती बि मां सां इलेक्शन कमीशन कई, फ्रॉड बि मां सां इलेक्शन कमीशन कयो, ऐं अपील करण लाइ बि मां उन वटि वञा। हिकिड़ो सिंधी जी मिसाल आहे, चवंदे ॾाढाई बि जहां ख़ान कई ऐं फ़ैसिलो बि जहां ख़ान वरिते। हे त उहो आहे, ऐं मां उन लाइ क्लियर पंहिंजी पार्टी खे इहो चयो आहे। ऐं इमरान ख़ान जो जेको बयानु तव्हां ॾिठो हूंदो रिसेंटली 3 ॾींहंनि खां पहिरीं आयो त इलेक्शन कमीशन ऐं नादरा हिन हुकुमरान जे हथों विकियल आहिनि, ऐं इहो इलेक्शन कमीशन इहो नादरा मुतनाज़ा आहे। जेसितोणी असम्बली जे अंदरि इन जे ख़िलाफ़ आइन साज़ी न कंदी वेंदी, कानून नया ठाहिया न वेंदा, गैर मुतनाज़ा इलेक्शन कमीशन न ठाहियो वेंदो, नादरा खे हुकूमत जे असर खां इन खे इंडिपेंडेंट हिकिड़ो इदारो न ठाहियो वेंदो, इन ॿिन्हिनि खे इलेक्शन कमीशन खे ऐं नादरा खे। त हिन मुल्क में अॻियां 5 इलेक्शन अचण वारा 20 सालनि में बि सिंध में ज़रदारी साहिब इलेक्शन खटंदो ऐं पंजाब में मियां नवाज़ शरीफ़ साहिब खटंदो इलेक्शन। अवाम वोट कास्ट कोन कंदी, ROs ऐं DROs ऐं इलेक्शन कमीशन ऐं नादरा जेको आहे इहो हुकुमराननि जो फ़ैसिलो कंदो। ऐं पोइ हाणे पाकिस्तान जी अवाम जो पंहिंजी मर्ज़ी आहे, उन्हनि खे खपे, असां त इहो चाहियूं था त अचनि, स्ट्रगल करेनि, जदोजहद करेनि। दुनिया जे अंदरि सुते का हक़ न मिलंदो आहे। मूंखे शेख अयाज़ जो हिकिड़ो सिंधी जो शेर अचे थो, सुता उथी जाग निंड न कर एतिरी, निंडूं करदे न मिलंदे तोखे सुल्तानी सुवार। इहो हुकुमरानी, इहो हिन जी धरती जी तव्हां ते हक़ राइट उन वक़्तु तव्हांखे न मिलंदो जेसितोणी तव्हां पंहिंजे लाइ स्ट्रगल न कंदव, जदोजहद न कंदव, हिननि ज़ालिमनि हुकुमराननि जे ख़िलाफ़ अॻितों अची बीहंदव न, तेसितोणी हिन मुल्क जो जेको मुक़दर आहे इहो इन्हनि जे हथ में हूंदो, चंद सरमायाकारनि जे हथ में, चंद ज़रदारनि जे हथनि में। इहे हमेशह तव्हांजी हुकुमरानियूं कंदा ऐं हिकिड़े ॾींहुं तव्हांखे ज़िलत जी गहराइनि में तव्हांखे उछलाए हे हली यूरोप ऐं अमेरिका हलिया वेंदा। नाज़रीन, इन ते वक़्तु थी वियो आहे नंढड़े वक़फ़े जो, असां सां गॾु रहिजो। वक़फ़े खां पोइ प्रोग्राम कोयटा टाइम में भली कार। सरदार साहब, 2013 जे इलेक्शन थिया बलोचिस्तान में, लॻभॻि कंहिं बि पार्टी उन्हनि नतीजनि खे क़बूल न कयो आहे सवाइ उन्हनि धुरियुनि जे जिन खे इक़्तिदार ॾिनो वियो आहे या जेकी इक़्तिदार में आहिनि। PTI इन सॼे 2013 जी इलेक्शन खे कीअं थी ॾिसे?
सरकार जेसितोणी तालुक 2013 जी इलेक्शन जी थोड़ी देर पहिरीं तो इब्तिदा में इहा ॻाल्हि कई त नतीजा पहिरीं ठाहिया वेंदा आहिनि, इलेक्शन बाद में करायो वेंदो, फ़ैसिला पहिरीं कराया वेंदा आहिनि त मर्कज़ में कंहिंखे हुकूमत थींदी, कहिड़े सूबे में कंहिंखे हुकुमरानी मिलणी आहे। हा, अवाम जे वोटनि सां मां नथो सम्झां त 20-19 जो को फ़र्क़ु पवंदो आहे। अदरवाइज़ नतीजा उहे हूंदा आहिनि जेका पहिरीं ठाहिया वेंदा आहिनि। जेसितोणी 2013 जो इलेक्शन हो, उन में असांजी पार्टी जो वाज़ा मौक़िफ़ हो, मुंहिंजो पंहिंजो वाज़ा मौक़िफ़ हो। मूंखे उन वक़्तु 17 केसिस मुंहिंजे मथां ठाहिया विया, मूंखे नाल करार ॾिनो वियो, इलेक्शन में कॉन्टेस्ट करणु न ॾिनो वियो। अब्दुर्रहीम रिंद उन में आयो, 2300 वोट सां हुन हारायो। हाणे ॻाल्हि इहा आहे कि उन वक़्तु जे बलूचिस्तान जो जेको चीफ सेक्रेटरी हो बाबर याकूब साहिबु, हींअर सेक्रेटरी इलेक्शन कमीशन आहे, हुन इहो पूरी हिकिड़ी प्लानिंग कई बलूचिस्तान जे, ऐं उन सॼो हिकिड़ो नक्शो ठाहियो इलेक्शन जो त केरु किथे कहिड़े तरीक़े कढंदो ऐं कंहिं पार्टी खे इक़्तिदार में आणिणो आहे ऐं कंहिंखे आउट करिणो आहे। अॼु उहो ई बाबर याकूब सेक्रेटरी इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान आहे, जंहिंजे ख़िलाफ़ असां वञी दायोसीं त बाबा हिकिड़ो असिस्टेंट कमिश्नर जेको रैसानी दौर जो अॼु तोणी उते मौजूदु आहे, जेको टोटली असांजो मुख़ालिफ़ आहे, असांजो उनजे मथां FIR हुअनि, असां उनजे ख़िलाफ़ अदालतनि में वियाऊं, उन खे प्रोमोट करे असिस्टेंट कमिश्नर खे डिप्टी कमिश्नर झलमक्सी लॻाए पियो। त जॾहिं असांजी पार्टी जा सीनियर रहनुमा उनखे वञी मिलाए सेक्रेटरी इलेक्शन कमीशन खे, त उन अॻितो जवाबु छा हो त बाबा इहो ऑफिसर त ॾाढो ऑनेस्ट ऐं ॾाढो बहादुर आहे ऐं ॾाढो सुठो हिनखे रहणु ॾियो हिन इलेक्शन में। हाणे मूंखे इहो ॿुधायो त इहो शख़्स अगरि सेक्रेटरी इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान आहे त 2018 जा इलेक्शन कीअं फेयर थींदा? जेको ख़ान साहब चए थो त इम्पार्शल ऐं न्यूट्रल इलेक्शन थियणु खपे, त उहे इहो ई बाबर याकूब आहे। उन जी मौजूदगी में PTI इलेक्शन विढ़ंदी? ॾिसो, असां तव्हांखे इहो क्लियर ॿुधायूं था त चंद महीननि खां पोइ हिन मुल्क में वाज़ा हिकिड़ो तव्हांखे चेंज नज़र ईंदो ऐं इहो धरना न थींदो। हिन दफ़े इहो न थींदो त असां पार्लियामेंट जे साम्हूं बि वेही रहंदासीं ऐं सरकार जो कमु हलंदो न। जेकी मां एडवाइस कई ऐं मुंहिंजी ख़्वाहिश आहे त हे हुकुमरान बेबस आहिनि, हे अवाम जे अॻितों, अवाम जे वोट जे अॻितों या अवाम जे अॻितों जवाबदार न आहिनि। हे उहा हिकिड़ो टोलो आहे, साद रफ़ी, आसिफ ऐं शेर अली, जंहिंखे कॾहिं इन जी पार्लियामेंट में मां 5 दफ़ा मेंबर पार्लियामेंट थियो आहियां, मुंहिंजी स्पीचिस खणी ॾिसो, कॾहिं बि असां मुखालफ़त ज़रूरु कईसीं पर कंहिंजी ज़ात ते हमला न कयासीं। कंहिंजी जेकी हिननि हे जेकी जगतबाज़ी कंदा आहिनि ऐं हिते भांड हूंदा आहिनि उन में पंजाब में, उहा ज़बान पार्लियामेंट में इस्तेमालु कंदा आहिनि, त इन्हनि खां तव्हां छा तवक़ा रखे सघो था त इहे अची पार्लियामेंट में अवाम जॾहिं उनजे ख़िलाफ़ हिकिड़ो ॾींहुं ईंदी ऐं तव्हां हड़ताल कंदव, वेरी नेक्स्ट डे हे रिज़ाइन ॾेई हलिया वेंदा न। सरदार साहब, मां अर्ज़ु तव्हांजी ख़िदमत में करां त असां इहो तय कयो आहे, अञा तोणी फाइनलाइज़ न आहे, इन ते डिस्कशन हले थी। हिन दफ़े असां हर रोड जे मथां, हर चौक जे मथां, हर स्ट्रीट जे मथां, हर हाईवेज़ जे मथां, रेलवे ट्रैकनि जे मथां असां इंशा अल्लाह ताला जेकी हिन दफ़े तहरीक हलंदी, इहा हिन ख़िते जे अंदरि, हिन मुल्क जे अंदरि इंशा अल्लाह इहा गेम चेंजर साबित थींदी ऐं इंशा अल्लाह पाकिस्तान जो अचण वारो जेको असांजे औलादनि जो, असांजे नौजवाननि जो मुस्तक़बिल आहे, उन खे चेंज करण जे लाइ तहरीक जा मुतालबा छा हूंदा? तहरीक जा मुतालबा छा हूंदा? कहिड़ा कहिड़ा मुतालबा? सिर्फ़ु हिकिड़ो, पहिरियों फेयर, इम्पार्शल, क्लियर इलेक्शन हुजणु खपे। हिकु इलेक्शन कमीशन नादरा आज़ादु हुजणु खपे ऐं इलेक्शन जंहिंजे ज़ेर निगरानी करायो वञे उहे गैर जानिबदार ऐं न्यूट्रल माण्हू हुजणु खपे। नंबर 3, उन खां पोइ जेकी हुकूमत अचे उहो साफ़ शफ़ाफ़ एहतिसाब करे, कम से कम मुंहिंजो पंहिंजो ज़ाती ओपिनियन आहे 85 तोड़, ऐं इहो मुंहिंजो पंहिंजो ज़ाती ओपिनियन आहे
इन ते डिस्कशन हले थी। पार्टी जो फ़ैसिलो आहे हिकिड़ी डेमोक्रेटिक पार्टी आहे। पार्टी जी मुंहिंजो पंहिंजो एज़ ए हिकु सूबाई सदर ऑर्गेनाइज़र हिकिड़ो पंहिंजो ओपिनियन आहे एज़ ए पॉलिटिशियन, ऐं मुंहिंजी ख़्वाहिश हूंदी त कम से कम इहे 4 पॉइंट अॻे अचण वारी जेको तहरीक हूंदी, जेकी जदोजहद हूंदी, असांजी स्ट्रगल हूंदी, उन में इहे ज़रूरु हुजणु खपे। सरदार साहब, सिंध में बि तव्हांजो क़बाइली असर रसूख़ बि आहे, पार्टी असर रसूख़ बि आहे। सिंध हुकूमत जी कारकर्दगी खे कीअं था ॾिसो पिया? अदा सिंध त मुंहिंजे ख़्याल में हिकु ग़ुलामाना हैसियत में गुज़ारे रही आहे। मूंखे अफ़सोस आहे सिंध जे अवाम सां त बेनज़ीर शहीद ऐं भुटे शहीद जो कर्ज़ लाहींदे लाहींदे हाणे हे पाण कर्ज़ाई थी चुका आहिनि। हिननि सिंध जे अंदरि हिकिड़ो जीअं हिकिड़ी सियासी जमायत थी, जंहिं हिकिड़ो माहौल ठाहियो, हिकिड़ो जीअं माफ़िया माहौल ठाहींदी आहे, दहशत जो, ख़ौफ़ जो, उहा ख़ौफ़ जी अलामत हूंदी आहे, पाण न हूंदी आहे, पर उन जी एॾी दहशत ऐं ख़ौफ़ हूंदो आहे त उन दहशत ऐं ख़ौफ़ में ज़िंदगी माण्हू गुज़ारंदा आहिनि। सिंध जे अंदरि हाणे पीपल्स पार्टी हिकिड़ी ख़ौफ़ ऐं दहशत जी अलामत थी चुकी आहे, इक़्तिदार जो सिंबल थी चुको आहे। ऐं सिंधी हूअं बि तारीख़ जे लिहाज़ सां ॾिसो वञे त हिकिड़ी शरीफ़ुल नफ़्स क़ौम ऐं हिकिड़ी छाकाणि त उन्हनि जी तारीख़ इहा आहे त उहे बुध जा पैरोकार रहिया आहिनि, त उहे अदम तशद्दुद जे हामी आहिनि बाय नेचर हिकिड़ो सिंधी। त उन्हनि खे इहो यकीन ॾियारियो वियो आहे, उनखे ख़ौफ़ ॾिनो वियो आहे त तूं अॼु मां सिंध जो, जीअं तव्हां मुंहिंजो चयो, मुंहिंजे 300 साल थिया आहिनि, मूंखे मुंहिंजे ख़ानदान खे मुंहिंजी क़ौम त उन खां पहिरीं सिंध में आहे। मां अर्ज़ु करां, मां बलोचिस्तान में वेठो हुअमि, मुंहिंजे ख़िलाफ़ु MPO 3 जा केसिस दाख़िल थिया, मुंहिंजे पुट जे ख़िलाफ़ु दाख़िल थिया, जेको चेयरमैन डिस्ट्रिक्ट काउंसिल आहे। मुंहिंजे कम से कम 300 साढे 300 माण्हुनि जे ख़िलाफ़ु FIR कटियूं वयूं, 17 उन काटियूं वयूं। हिकिड़े छाकाणि त असां पीपल्स पार्टी जी जेकी हिकिड़ी बीबी साहिबा जेकी हाणे मां बरोचा मां उनजो मूंखे मुनासिबु नथो लॻे, पर ज़रदारी साहिब खे खपे अगरि हिकिड़ो बरोचा ऐं हिकिड़ो सिंधी आहे त उन खे कंट्रोल करणु खपे पंहिंजी फैमिलीज़ जे मथां। छाकाणि त अॼु उहो जंहिंखे इंतकाम ठाहे थो, त ज़रदारी साहिब खे मां इहो मैसेज ॾियणु चाहियां थो त महिरबानी कर ज़रदारी साहिब, एतिरो कर जेतिरो बर्दाश्त करे सघे, एतिरो ज़ुल्म कर, एतिरी नाइंसाफ़ी कर त जेसितोणी सुभाणे तुंहिंजो आवाज़ 7 आसमान ते न वञे। ऐं उन खे खपे त सिंध जे माण्हुनि उन ख़ानदान ते उन खे घणो कुझु ॾिनो आहे। सिंध जे अंदरि जेकी सियासी ज़ुल्म, ज़्यादती, नाइंसाफ़ी थी रही आहे, उन खे उन हद तोणी खणी वञे जेको अलाह जी दरबार में बि, अलाह जे अॻितो बि उन खे हिकिड़े ॾींहुं पेश थियणो आहे, उन खे बि हिकिड़े ॾींहुं क़ब्र जो मुंहुं ॾिसणो आहे। सरदार साहब, ज़रदारी यारवेसी जे हवाले सां इंतिहाई मक़बूल बि रहियो आहे, पर उन जा वेझा दोस्त ज़ुल्फ़कार मिर्ज़ा, तव्हां बि उन जा क्लोज़ दोस्त बि रहिया आहियो। हाणे छा अहिड़ो को फेरो अची वियो आहे जो दोस्त हाणे उन जी शिकायतुनि में? मां तव्हांखे अर्ज़ु करां, ॿुधो असीं त आसिफ़ ज़रदारी यार जो जेको आहे यारनि खे नवाज़ण वारो आहे, पर मां चवां थो आसिफ़ ज़रदारी जहिड़ो यार मार सिंध जी तारीख़ में पैदा कोन थियो आहे। बरोच हमेशह ॿिए जे अहसान खे यादि रखंदो आहे, पर हिन जी बचपन खां वठी अॼु तोणी जेका बि दोस्त आहे, हिकु हिक खे हिन इंतकाम जो निशानो ठाहियो आहे, हिकु हिक खे माण्हू खे हिन तकलीफ़ूं ॾिनियूं आहिनि। उन्हनि खे शुक्र अल्हम्दुलिल्लाह आसिफ़ ज़रदारी मुंहिंजे मथां हिकिड़ो पाणी जो गिलास बि साबित न कंदो उनजी दोस्ती में, त मां उनको कॾहिं उहो कयो आहे, अॼु बि उहो ज़िंदा आहे। मगर जेका हिन जा दोस्त गॾु आहे, उन्हनि खे पहिरीं छॾियो वियो, मैदान ॾिनो वियो, उनको इख़्तियारात ॾिना विया। जॾहिं हुन लुटे जॾहिं हिकिड़े मुक़ाम ते पुॻा, पोइ ज़रदारी साहिब घुराए सभु कुझु उन्हनि खां कढी ऐं उनखे किक आउट करे छॾी। त उहो वजह आहे त अॼु ज़रदारी साहिब सां जेका दोस्त आहे, जंहिं बुरे वक़्त में साथ ॾिनो, उहे बि उन सां गॾु न आहिनि। जंहिं माल खाधो, उहे बि अॼु उन सां गॾु न आहिनि। ज़रदारी साहिब मां सम्झां थो वाहिद अहिड़ो शख़्स आहे जंहिंजी हिन वक़्तु बग़ैर चंद जेका मुफ़ाद परस्त टोलो आहे उन खां अलावा उन सां को बि सिंसियर दोस्त हिन वक़्तु न आहे। तमामु घणी महिरबानी सरदार साहिब तव्हांजी, तव्हां असांखे पंहिंजे प्रोग्राम जे लाइ वक़्तु ॾिनो। नाज़रीन, इन ते प्रोग्राम कोयटा टाइम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। ईंदड़ प्रोग्राम ते ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।